दिहाड़ी मज़दूर खे त घटि में घटि रोज़ानो जे बुनियाद ते उजरत हासिल थी वञे थी ऐं जंहिं सरकारी मुलाज़िम तौरु सुञाते वेंदड़ बल्दियाती मुलाज़िम खे मज़दूरी करण बावजूद बि मुसलसल 16 महीननि खां उजरत ॾियण बजाए रत जा ॻोढ़ा रुआरिया वञनि त उन्हनि जो हशर या हाल कहिड़ो थी सघे थो। उहो गढ़ी खुदाबख्श भुट्टो में मौजूदु घोटकी म्यूनिसिपल जे मुलाज़िमनि जी हालत खे ॾिसी चङी तरह महसूस थी सघे थो। घोटकी म्यूनिसिपल जा पीपल्स पार्टी हुकूमत जे पहिरें दौर जे आख़िरी साल 2013 में भर्ती कयल 368 मुलाज़िम जेकी गुज़िरियल 16 महीननि खां फ़क़ति उन करे पघारनि खां महरूम आहिनि त उते सियासी असर रसूख़ रखंदड़ ॿ धुरियूं जेकी हिक ॿिए जे मुखालफ़त में एतिरियूं त अंधियूं बणिजी वियूं आहिनि जिन खे ग़रीब मुलाज़िमनि जी मुआशी बदहाली नज़र ई नथी अचे। जेकी पघार नाहे छो भला करबला करबला अटो महांगो खंडु महांगी घी महांगो असां बुखिया मरी वियासीं असां ते रहम करियो जा नारा हणी दाहूं करे उन्हनि अंधनि गूंगनि ऐं ॿोड़नि हुक्मराननि खे ॿुधाए रहिया आहिनि पर उन्हनि जे कननि ते जूअं बि नथी चुरे। घोटकी खां गढ़ी खुदाबख्श भुट्टो ताईं एहतिजाजी रैली कढी पतल घोटकी म्यूनिसिपल जे मुलाज़िमनि भुट्टो शहीदनि जे मज़ारनि ॿाहिरां निकिरण उस में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो जिते मुलाज़िम अॻवाननि मुख़्तियार ट्रगड़ मिठा मलिक किफ़ायत घोटो मीर मोहम्मद सुमरो अली हसन तुनियो रियाज़ मर ऐं ॿियनि जो चवणो त असांखे सियासी इंतकाम जो निशानो बणाए मुसलसल 16 महीननि खां पघारूं बंदि कयूं वियूं आहिनि ऐं ड्यूटी बि वरिती पई वञे। हुननि चयो त छा पीपल्स पार्टी पंहिंजे ई हुकूमत में पंहिंजे कारकुननि खे वोट हासिल करण लाइ जाली नौकरियूं ॾिनियूं जेकॾहिं हा त असां जाली आहियूं ऐं पीपल्स पार्टी पारां ॾिनल हर उहा नौकरी जाली आहे जेका उन्हनि जे हुकूमती दौर में ॾिनी वई। अॼु शहीदनि जे मज़ार ते शहीद राणीअ खे दाह ॾियण लाइ आया आहियूं त पीपल्स पार्टीअ जी हुकूमत में बि तुंहिंजे भाइरनि खे रत जा ॻोढ़ा रुआरिया पिया वञनि ऐं असांजो भाउ बिलावल बि असांजी दाह नथो ॿुधे त असां दाह ॾियण लाइ काॾे वञूं। ऐं शहीद राणी अॼु तुंहिंजे मज़ार तां तुंहिंजे जानशीन पुटु बिलावल भुट्टो खे दाह ॾियण आया आहियूं। हुननि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी आसफा भुट्टो ज़रदारी बख़्तावर भुट्टो ज़रदारी MPA फरियाल टालपुर सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सूबाई वज़ीर बल्दियात खे अपील कई त मामले जो फौरी नोटिस वठी संदन 16 महीननि खां रहियल पघारूं जारी करे पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरा टीम सां गॾु नेशनल ऑनलाइन न्यूज़ स्पेशल रिपोर्टिंग टीम।